नागरिक मशरक कॉलोनी में बेदर्दी सां क़त्ल कयल ॿिनि सिंधी नौजवाननि जे केस में अहम घबराई थी आहे। ब्रेक न्यूज़ कंदासीं। कराची खां मशरक कॉलोनी में बेदर्दी सां क़त्ल कयल ॿिनि सिंधी नौजवाननि जे केस में अहम घबराई थी आहे, जॾहिं त केस में पुलिस इलाइक़े जे हिक मस्जिद जे पेश इमाम वटां सामान बरामद कयो आहे। ज़रीन जो चवणु आहे गिरफ़्तार जवाबदारनि वटां इंजीनियर अहमद जावेद जो लैपटॉप, इंजीनियरिंग सेफ्टी कैप, जॾहिं त जूता, सैनिटाइज़र ऐं पायोडीन ऐं ॿियो सामान रखियो कयो आहे। इन हवाले सां असां त लाइन ते मौजूदु आहे कराची मां KTN रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पुलिस जी ज़रियनि मूजिबि केस में पुलिस इलाइक़े जे हिकु मस्जिद जे पेशमाम वटां सामान बरामद करे छॾियो आहे। गिरफ़्तार जवाबदार वटां इंजीनियर अहमद जावेद जो लैपटॉप, इंजीनियरिंग सेफ्टी कैप, जूता, सैनिटाइज़र, पायोडीन समेत 2 बैग पिण हथ कया विया आहिनि, जिन जो सामान जो गाॾी मां कढियो वियो, जॾहिं त गाॾी जी जेको प्लेट नंबर आहे उहा पिण ALB 976 ICT इस्लामाबाद नंबर प्लेट उहा पिण हथ करे वई आहे, जॾहिं त पुलिस जे ज़रियनि मूजिबि पेशमाम खे पुलिस शक जी बुनियाद ते जेको आहे गिरफ़्तार पिण कयो हुयो, पर हिन वक़्तु जेको ॿुधाए पियो वञे ज़रियनि मूजिबि त हुनखे हिकु भेरो वीहर छॾे ॾिनो आहे इंट्रोगेशन करण बाद, जॾहिं त हुन ते सिविल सोसाइटी ऐं ॿियनि पिण एहतिजाज कयो वियो आहे त हुन जवाबदार जन वटि सामान निकितो, हुनखे हिकु भेरो ॿीहर जेको आहे गिरफ़्तार कयो वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अब्दुल्ला सोलंकी तफ़सील ॾियण जे लाइ।